ज़रीना बलोच जेका मुमताज़ मौलवी जी ॿी घरवारी आहे उन पंहिंजे धीअ जे ख़िलाफ़ हिकु ॿियो बयानु ॾिनो आहे। उन में हुन चयो आहे त मुंहिंजी धीअ जेको कुझु बि चई रही आहे उहो हुननि जे दॿाउ में अची करे चई रही आहे। वरी उते उन पंहिंजी धीअ खे कुझु ग़लति सलत बि ॻाल्हायो आहे। छा हिकु माउ पंहिंजी धीअ खे एतिरो ग़लति सलत ॻाल्हाए सघे थी? अचो त इहो ॿुधूं हुन छा छा चयो आहे। मदद आया ज़रीना ये मुझी धीअ जेकी चवे थी त माना मुंहिंजो पीउ बेगुनाह आहे। ठीकु आहे, बेगुनाह हिन जो पीउ आहे त हिन खे इहो तव्हां पुछो त तव्हांजो जॾहिं पीउ बेगुनाह आहे त तव्हांजी माउ खे ख़बर, जॾहिं मुंहिंजी धीअ खे सभु ख़बर हूंदसि, जॾहिं मुंहिंजे कैरेक्टर जी ख़बर हूंदसि त मुंहिंजी इहा बि बैकग्राउंड जी बि ख़बर हूंदसि त मुंहिंजी माउ खे इम्तियाज़ वधे खां तलाक वठी 7 सालनि जो पुटु छॾे करे माना जेको आहे सो मुंहिंजो पीउ हिन सां नाजाइज़ियूं कयूं आहिनि। हिन लाड़काणे ज़िले में इहा छोकिरी साल जी आहे जो हिते इहो मुमताज़ मौलवी छॾे वियो आहे, जेकी अॼुकल्ह चए थी मूंखे इंसाफ़ खपे मुंहिंजे ख़िलाफ़, माउ जे ख़िलाफ़। ठीकु आहे, इंसाफ़ खपे, कोर्ट में अचे चवे त मां तुंहिंजी माउ न आहियां त मां माफ़ करे छॾींदीमांसि। ठीकु आहे, पर हिन जेकी जंहिंजे चवण ते हीअ लॻे थी, हिन जी माउ जेकी आहे सूमरियाणी हिन ते प्रेशर रखियो आहे, उहे सबूत प्रूफ आहिनि मूं वटि। हिन प्रिया चांडे जा 2 चकर हिन जूं मंगणियूं करायूं अथनि। हिकु ॾिनी अथनि सजाद चांडे जे भाउ खे, मुजाहिद खे। उन मंगणीअ में बि मूंखे मञरायो आहे हिन छोकिरीअ। ठीकु आहे, अक्सा जमालीअ जे भाउ खे हीअ उन सां वास्तो हुअसि। उन अक्सा जमालीअ जी माउ सां मां ॻाल्हायो त मुंहिंजी धीअ ख़ुदकशी थी करे, तूं पंहिंजे पुट खे चओ त शादी करे। उन चयसि असां इन जे पीउ कैरेक्टर, इन जो पीउ जो ख़राबु आहे, कॾहिं बि इन जी धीउ सां शादी न कंदासीं। हे मुंहिंजी धीअ जी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त हाणे 3-4 ॾींहुं आहे त मंगणी कई अथईंसि। मां खे 3 ॾींहं गुज़रिया आहिनि त हीअ मंगणी थी आहे चोरी। हिकिड़ी फैमिली असां फ्लैट में आया आहियूं पूरे में, पाड़े पूरे खे ज़ैन टावर खे ख़बर आहे। उहे मंगणीअ जा फ़ोटू मूं ॾे कीअं आया आहिनि। मां हिते लाड़काणे आई आहियां कांतरेस करणु, त उहे मंगणी हुनजी चोरी मंगणी कराए थो त माउ खां पुछबो आहे। मुमताज़ मौलवी मूंखां पुछियां त मां प्रिया चांडियो जी 3 मंगणी करायां तो, तूं राज़ी आहीं या न आहे? पोइ बि मां आयसि, तूं हिकिड़ी दुआ ॾेई थी सघेसि। बहरहाल इहा छोकिरी हिनमहिल ब्लैकमेली में आहे। हीअ हिन सां उहो शर थींदो, मां छा चवां। हिन जी इज़तूं त वयूं, हिन खे ड्रग्सियूं बि प्यारियूं वयूं, उहे मूं वटि प्रूफ आहिनि। चए थी मूं ते इल्ज़ाम आहे त इल्ज़ाम आहे। मां कॾहिं बि औलाद खे ग़लति न कंदी। कहिड़ी बि काइनात जी माउ हूंदी, उहा औलाद खे कॾहिं बि ग़लति रस्तो न ॾींदी। उहो प्रूफ ॾे त का माउ पंहिंजी औलाद खे ग़लति रस्तो न ॾींदी, अञा माउ बचाईंदी। हीअ पंहिंजे पीउ खे केतिरो बि बचाइणु चाहे, पर मूं वटि प्रूफ आहे, मूंखे सबूत आहे। मां कोर्टुनि में वेंदमि, मां मुमताज़ मौलवी जे ख़िलाफ़ हिकु जेकी ॻाल्हि आहे मां उहा कोर्ट में छिकींदमि। धीउ बि हिन जी अची वई।